अहम ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात में बतरफ़न लाॻापनि समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेयूं। मुलाक़ात दौरान ख़िते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि कई वई आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गानिस्तान जी सूरत-हाल बाबति बि ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। मुलाक़ात में तवानाई, इक़्तिसादी ऐं वापार जे शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। मुलाक़ात में अव्हां खे आगाह कयूं पिया तवानाई, इक़्तिसादी ऐं ॿियनि मामलनि ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बतरफ़न लाॻापनि समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। मुलाक़ात दौरान ख़िते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गानिस्तान जी सूरत-हाल बाबति पिणु ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में बतरफ़न लाॻापनि समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। मुलाक़ात दौरान ख़िते जी सिक्योरिटी सूरत-हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। ॿिन्ही अॻवाननि विच में अफ़गानिस्तान जी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। मुलाक़ात में तवानाई, इक़्तिसादी ऐं वापार जे शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल्हि थी आहे।